हिन उठ जा पैसा जेके ख़बर कान्हे मदीने जे साईं फरमायो ही उठ हेतिरी रक़म लहे असांजे हिसाब सां हेतिरी रक़म लहे साईं हाज़ा भली जो हाणे उहे पोयां बटे हमरा बेठा उहे हैरान त शायद सुञाण पवा अल्लाह जे महबूब सौदो कयो उठ वारे खे चयाऊं त मूं पैसा कोन हूंदा मां चेल कदमी जे ॾिसां मुंहिंजे खीसे में ॾोकड़ो कोन्हे हाणे उठ मूंखे ॾे मां पाए पंहिंजे घर ॿधी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब आवाज कच्चे दा केड़ो सोचो सोचा साहब रे ये लाने ओए बाजी पुरिया लाने ये जानवर के सुना के बने करा वना को वरी पैसा बुधाईंदा न जान न सुना को जो सोचो थोड़े मुजारी जो सो पर हिन उठवारे हमरा अल्लाह के हबीब ख़ैर कयो मुजा सोना भली उठ खाए उठ खाए पैसे अल्लाह जा महबूब उठ खाए वनी मदीने शरीफ में दाखिल जॾहिं हायत थी विया त हिन जो कोई जो होश मोटी सुभान अल्लाह अॻ में त हिन होश न रहियो होश हिन उठ वारे हमरा खां पुछो त तव्हां सुञाणो आहे पोइ सौदो कीअं खे चवण लॻो अञा ख़बर न आहे अहिड़ो जवान हो जो मुर्क दे दिल खसे मूंखे त ख़बर मूंखे ख़बर ई कान पई चौहान उठ बीहो क़ीमत बि हिकिड़ो ससुर पुनव जे लाइ भिटाई साहब जो शेर सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत
जिंदगी जपना अदियों शाह लतीफ तेरा फिर जो खोले लतीफ तेरा हियरे लाए वयमी होरी हियरे लाए वयमी होरी होरी मुझ जिंदगी जतना वो चमन लगो था मूसा वो बाबा काला है पे अमां तो कोई ते बीठा मुके उठ हनी हनी सारो तो करो टीए जो सोचो करी अरे मां तो न महबूब दी सूरत दिसी तंग थी मुके खबर पार पई जियो न महबूब तुझी अखरन जो वॾा मर्द मथे रब थई मारे हिकु छमवल तुझी अखरन जो वॾा मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रूह ते लड़ छमा दाना हथले सुजात करी हाँ होशियार करी हाँ बियो पियो चवे तो ते वाकई बयान करने का केरो तो सुन जवानो जो मां मथे जे जुल्फन मुबारकन खां वठी पेरन मुबारकन दे नहन मुबारकन ताईं बेनिहारो तो रब न जवान खे खल क्यों किया है अल्लाह साईं कीअं जोड़ियो आहे क़ुरान तूं फरमाए यासीन ऐ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजी सूंह जो मूंखे तुंहिंजी सूंह जो ओ दुआ मुझा महबूब मूंखे तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो तुंहिंजी जुल्फ़ुनि जो कसम ला अमरुका तुंहिंजी जवानी जो कसम ला उक़सिमु बिहाज़ल बलद तुंहिंजे शहर जो कसम अहिड़ो महबूब हो पियो चवे अदा तोते वाकई मयार आहे जवानी अहिड़ो हो वाकई असां वारी दिलनि खे ख़बर असांखे कान पई सूरत सार जा मजी ॾिठी जन को सुख थी सोचो की न की परेशान बतार को घियूं खणनिया धार अदा काहे पयूं कुनन में सूरत साल जा मजी के ॾिसो सभोई सुख जी सुमो की लगी वर पासो ॾेई मुखा अगे फिरो सब भरा खणी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
चवण लॻो त परे त हुयोसि महबूब ॻाल्हायो अमां सां पे पर सोने जे दंदन मुबारक मजा दूर जूं लाइटूं पे मिटियूं जैसां चपल जूं चोचूं पे चम 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 चल मुख बदर आसानी मथे चमके रात नूरानी चल मुख बदर आसानी मथे चमके रात नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर थी हिम्मत भरियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजमल मा अकमल मा सनक किथे तेरे अली किथे तेरी सना मुस्ताक अखियां कुछ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत चवण लगा उठ भी गयो इन्हीं से नहीं पैसा वया भी वयो उन काफिले में हिकिड़ी माई साबा कुंवार हुई उहा मुंहिंजा प्यारा कजावे मुंहिंजे वेठी चवण लॻी पंहिंजी चादर खे हटाए चवण लॻी लॻा परेशान न थियो जे इन जवान पैसा न आंदा मां पंहिंजा ज़ेवर छुपाए अवां खे उठ जा पैसा भरे ॾींदुसि सुभान अल्लाह हिननि छोकिरी कुंवार उन बाबूअ खे सुञाणे पुछा लॻा अॼु तूं न बाबूअ खे सुञातो आहे न मां सुञातो त न आहे रब जो चश्मा कूड़े जहिड़ो चहिरो खणीने खुमार मां चाद कयां नज़र सूरज सां छकियूं तूं मारो कमर तारा कटियूं काय बचा मुंहिंजो देखी दे दिल भर पोइ जोहर मुझे जान बजे त जमाल से सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा फरमाया तो उनकी महक में दिल की कुंजे खिला दिए उनकी महक ने दिल के जिस राह चल पड़े हैं जिस राह चल पड़े हैं रोते हंसा दिए अल्लाह का जहन्नम में अब भी नसर भी होगा अल्लाह क्या जहन्नम में अब भी नसर भी होगा मुस्तफा ने रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए महक ने दिल के गुंजे खिला दिए
हारी एतरे में मदीने जो साईं मदीने शरीफ खान बाहर ज़ाहिर था लोड कंदा अचन था पिया मुझो महबूब को अचे इन्हनि हिक ॿिए खे चयो असांजो हबीब अचे पियो महबूब अचे पियो ओ मुंहिंजा प्यारा मुझे महबूब साईं जो हज़ारनि में हलण पधरो सुभान अल्लाह वाह हाय मुझे महबूब जो हज़ारनि में हलण पधरो मुझे महबूब साईं जो हज़ारनि में प्यारा मुसलमान भाइयों जॾहिं अल्लाह जा महबूब वेठा आया फरमायो ही वठो अवंजा जो उठ वारे हमरा अर्ज़ कयो सुन हाणे ॾोकरनि खे छा कंदासीं जॾहिं त दिलियूं बि ॾेई वेठा असां त दुआ था कयूं त मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर असां खे मुझे महबूब जी दिल में खुदा को प्यार पैदा कर अल्लाह जा महबूब जीअं असांजो उठ ख़रीद कयो आहे दिलियूं बि तो ख़रीद करे छॾियूं ऐं असांजा पाक हबीब हाणे असांखे बि कलमो पढ़ा ला अफजल ज़िक्र ला इलाहा इल्ला घणो कलमो पढ़ंदा तो हिकु दफ़ो जी दिल सां कलमो पढ़ियो साढा 4000 गुना न कलमे जो जन जवाननि क़दर कयो कलमे उन्हनि खे रंग लाहे छॾियो अवां जे पाड़े में कंजारे शरीफ दरगाह लोढ़ो शरीफ मुझा प्यारा से हाफ़िज़ दिल मुराद लोढ़ाई फकीर रहमतुल्लाह साईं जो वो नंढो अञा क़बर जे पासे में वेठो आहे हाफ़िज़ दिल मुराद रहमतुल्लाह जे ते सवार थी समुंड ज़रिए जिहाद करना पहिरियों करजो कि वो नंढो साईं जो तरंदे साईं मथां वेठो आहे जिते सुभान अल्लाह आया पंहिंजे मुरीदनि खे रवानो करण कराची शहर साईं जा फकीर हज ते पे विया मुंहिंजा जी दोस्तो सफ़ीनूं अरब तयार हो फकीर वेठा के वक्त में जिहाद वारनि लंगर खयो असां पासे चवंदा नातारियूं उहे नातारियूं जॾहिं जिहाद वारनि खयो जिहाद बंदर खां हलण लॻो हज़रत साईं हाफ़िज़ दिल मुराद रहमतुल्लाह अलैह खे मदीनो शरीफ़ याद तो कल शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जाॻाए मुंहिंजा सूर सुतल जाॻाए
शरीफ जी ॻाल्हि करे मुंहिंजा जा फट उथलाए विधाओ फट उथलाए विधाओ सुरकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने सुरकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में कीअं हू रोए तीअं मां रोआं कीअं अख कहाए कल शाम थी कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जागाए विधाओ सयाबतुल मुराद जिहाद वारनि खे सॾु कयो त जिहाद छॾियो रोकियो मां बि हलंदुसि जिहाद वारनि चवण लॻा साईं अवां वटि टिकेट कान्हे न अवां वटि पास आहे ईअं सवार जिहाद में थियण कोन ॾींदासीं पाण मुंहिंजा प्यारा उहो डंडो हथ में हुयो समुंड जे पाणीअ जे मथां रखी ईअं वेठा जीअं घोड़े उठ ते सुभान अल्लाह ईअं वेठा फरमायूं आशिक़नि खे अवां जे हिन ॿेड़े जी जिहाद जी ज़रूरत न आहे पाण फरमायूं ला सवार थी हज करी वञी हुन डंडे ते सवार थी अची पाकिस्तान छा जी करामत ज़िक्र जी बरकत मूंखे ॿी बि ॻाल्हि छा जी दरगाह जी यादि आई मुंहिंजी तकरीर हुई साईं मियां मूं चयो त साईं वॾी उमिरि जो चवण लॻो मौलवी साहिब हिकिड़ो दफ़ो साईं मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह खे भिट घोट जो पूर मतिलबु मुर्शिदा बेटाई साहिब मुर्शिदा साईं आधी रात जो मूंखे साईं उथारियो उथारियो त भला ड्राइवर साहब तयारी कर मां तहज्जुद जी नमाज़ पढ़ी वठां त हलूं फजर पढ़ंदासीं बेटाई साहिब ड्राइवर चवे तो मां हैरान तहज्जुद हिते पढ़ंदा लोड़े में ऐं हलनि था फजर पढ़ंदा बेटाई साहिब ते टाइम बाक़ी थो किथोड़ो आहे मुंहिंजा बि दोस्तो मगर मुर्शिद कामिल खे जवाब न मुर्शिद जे ताबे से मौलाना जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो नांगरी फकीर हज़रत शेख आतिशबाद रहमतुल्लाह अलैह अॼु बि रूम में वॾो साईं जो आहे शेख आदि रात मेहमान आया साईं नांगरी फकीर के उतारियो फकीर साहब मेहमान आया नंगर था घुरन आए घबरा भर्ती खाने में वयो नंगर त पियो पर थधो सोचे त काठियो परे शहर खां जबल परे आ जेसिताईं वेंदे फजर थी वेंदी हाणे मुर्शिद खे कहिड़ो जवाब ॾिनो साईं जा महिमान अची विया सो पंहिंजे पेर खे पाए उनके मथे दाम गरम करे पट्टी वठी आयो से मौलाना जलालुद्दीन रूमी की बारगाह साईं फरमाए शेख आतिशबाद पट्टो छाजे
अर्ज करने लगो सोना इश्क जे दरिया में हीरो हलाए के इश्क जे दरिया में पेड़ो हलाए केर केर तीर काम लखासवा लहरों लखाए तीर काम लखासवा लहरों अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के बेखाने अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के बेखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने है। ड्राइवर साहब मां चुप साईं ताज पई मां मोटरसाइकिल कढी हाणे साईं सवार जा मूंखे चयूं जेतिरी रफ़्तार हुजे उहा घटाए सुभान अल्लाह तू पंहिंजो कम कर मां पंहिंजो कम कर तू गाड़ी हला अर्ज़ कयो मुंहिंजा साईं हाज़िर पर विच में कुतो बिलो अची वञे माण्हू अची वञे का गाॾी अची वञे पोइ छा थींदो हाणे फरमायो मां पोयां वज़ीफ़ो अहिड़ो तो शुरू कयां रुकावट ईंदी ई कान ड्राइवर साहब साईं पुठियां वेठा मां गाॾी हलाइण शुरू कई साईं ज़िक्र शुरू कयो ला कंजारे शहर में दाखिल कन में चक्री बड़ी सहमत 15-20 किलोमीटर कंजारो आहे इहो पंध तय करे कंजारे पहुता मुंहिंजे कन में बांग ॿुधी अल्लाह कंजारे की शुरू थी वई आहे नमाज़ इहो कमु कीअं थींदो चवे थो त जॾहिं असां गाॾी कंजारे खां कढी जॾहिं काज़ी अहमद पहुतासीं काज़ी अहमद बुज़ुर्ग जे नाले सां शहर काजी वॾो बुज़ुर्ग हो हिकु दफ़ो ॾिठो हिकिड़ी माई आई अजनबी अणसुञा चइबा काज़ी साहिब सां मिलणो आहे काज़ी अहमद सां मां चयो साईं पोइ माईअ जी चइबा काज़ी अहमद किथे मिलंदो साईं फरमायो माई काज़ी ही वेठो आहे अहमद हेॾां वेठो आहे पर्दा हटा मदीने जा साईं
काजी है तो अहमदिया जी नाले सां मुजादी दोस्तों बुजुर्गो जने जान तो चवे काजी अहमद पाता सा कनन बुधो अशहदु अल्ला أشهد أن لا إله إلا الله سبحان الله गाड़ी चिकी रोए शक्कर बताता अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह أشهد أن محمدا رسول الله سيدا باغ पैदा सी उते जा बागा बाग कर हैया अलसलाम हैया अलसलाम हाला पैदा सा हैया अलबला मिठाई साहब मेन रोड दावरी शाह साहब बने मस्जिद पाराई उनमा आवाज आयो अस्सलाम खैरुम मिनल्लाह अस्सलातु खैरुम सही पूछो किसे पता है बढ़िया मिठाई साहब जॾहिं उथी असां मिठाई साहब जे दरबार जे साम्हूं बीठा थी त उतां वारो मौज़न पियो चवे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठाई साहब ये नमाज से बैठी है ना जी किबला बिल्कुल बैठी है ईसा की बरकत कल में जो जिक्र मुझे मुझे सुने आका की सलाह होती दुनिया में आखिरत में बाहर बोले जिक्र की बरकत ही ला मुल्तान शरीफ का जो को रस्तो फैसलाबाद रेल गाड़ी जो उन्हीं रस्ते सां हजरत पीर हो सुभान हक जकरिया मुल्तानी जो हिकिड़ो खलीफ़ो पीर रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह हुयो कपड़ा रंगीलो पर मुल्तान शरीफ में रावी दरिया के किनारे वही जवान दहली के मस्जिद मेरा सुभान अल्लाह सही पीर अब्दुल हकीम धोबी रहमतुल्लाह अलैह साईं कपड़ा धोई जो भी हो कपड़ा रंग भी हो
हिकिड़ी माई आई गैर मुसलमान सो पंहिंजा पंहिंजी नियाणियुनि जा भेनरुनि जा रवा खणी चइसि असां वटि परी आहे शादी हे महिरबानी करे रवा कलर करे हिनखे साओ हिनखे हेॾो हिनखे नीरो हिनखे फलाणो हिनखे फलाणो कलर साईं जो भाई रखी वञी परी साईं खे ज़हन तां ॻाल्हि अॼु जी शादी हुजे कई चवण लॻी साईं मुंहिंजा रवा किथे हाणे छा था ईद जी राति चवंदा दादा ईद खां पोइ भाई शादी आहे हे सब रवा अञा ईअं रखिया एक कटे पानी गरम थींदा न हर रए जे लाइ नओं पानी नओं कलर मुंहिंजा दोस्तो माई कावड़ दी पई त तव्हां कहिड़ा मुस्लमान वाइदे ख़िलाफ़ी कई आहे साईं फरमायो माई थधी थी रवा खपनि मां हाणे तोखे तयार करे सभिनी जे लाइ पानी गरम वरी रए जे लाइ नओं कलर इहे सुकंदा ठहंदा इनखे टाइम लॻंदो ऐं फरमायो माई का ॻाल्हि सुभान अल्लाह वॾो छांव खणी आया पतीलो खणी पाणी जो भरे सभई रवा हिक ॿिए जे मथां सभु हाणे हेतिरी डंडी आहे उन सां रवनि खे छा चवनि ला वरी ॿिए खे खयूं त हैदो कलर चढ़ी वियो नीरो कंहिंखे साओ कलर चढ़ी वियो जेके जेके कलर हा मुख़्तलिफ़ सभु चढ़ंदा वॾी ॻाल्हि त रवा सुकंदा निकिरंदा भाई चवण लगी साईं चादरूं न खपनि हाणे कलर बि खपनि हे जेको चादरुनि खे कलर चयो आहे इहो कलर मूंखे बि खपे फरमायो माई हे मुंहिंजो कलर न आहे हे अल्लाह जे ज़िक्र जो कलम पर कलर आला कलर लॻंदो पर जेके तोखे ॿुधंदा ॾिसंदा उन्हनि खे बि कलर माई रवा खया खणी हड़ मथे ते रखी ऐं अचे पई त कलमूं पढ़ंदी जे वक़्त में पंहिंजे ॻोठ पहुची मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿियूं मायूं सचियूं सहेलियूं भेनरूं धीअरूं ॿाहिरि निकिरी आयूं अम्मा अचे केॾी चयो नानी अचे पई केॾी चयो ॾाॾी अचे पई पर जॾहिं वेझी आई भाई साहिबा कलमे जो ज़िक्र कंदी आई
वे भी पियूं चवनि ला तेरे मेरे घोट बोले ते आ सब गैर मुसलमान सजी जन्नत जी वही घोट बोले ते आ हेडा ॾिठूं त मंज़र ई लॻो पियो नूर जी बरसाता अल्लाह जो ज़िक्र हले थो घोट जे कननि ते जॾहिं आवाज़ पियो घोड़े ते वेठो आहे लगान हथनि आ ते पियो चवे ला पैसा खणी आया महबूबन फरमायो हे डोकर वठो सोना ने डोकर के छा कंदासीं असां दिलियूं ई खणी वियो इन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयूं पर पोइ वीचारी हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयूं पर पोइ वीचारी लुटजी वई अची अहिड़ा कहे वार कयसि हिकु कूक करे पोइ पुटजी वई ऐं हाथ कदहदारी आया मगर ॾिसण सां होश उड़ी यक राह थी सभु चवण लॻा हीअ कीमें वांगे पुटजी वई मक्के खे फज़ीलत असांजे हबीब जे सदके मदीने शरीफ खे सदके फज़ीलत मदीने जे साईं जे सदके पर मुंहिंजा प्यारा काबतुल्लाह शरीफ खे जेका फज़ीलत हासिल आहे सभु मदीने जे साईं जे सदके काबतुल्लाह शरीफ समझम खे हजरे अस्वद खे मकाम इब्राहिम समझी वञो त सभिनी खे फज़ीलत साईं जे कया मकाम इब्राहिम वारो जेको पत्थर ऐं हजरे अस्वद ये ॿई पत्थर जन्नती बेइज्जत जा आया जन्नती पत्थर ये जेको मकाम इब्राहिम वारो पत्थर आहे जिते इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदम जो निशान हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम सॼो मक्को कंहिं पत्थर ते साईं जो कदम मुबारक दियो नक्शो नाल इन ई चयो पत्थर त ॿिया बि आया थे पेर में पर ही वो पत्थर आहे जिन इब्राहिम अलैहिस्सलाम काबे जी तामीर मुकम्मल कई पंहिंजे पुट सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम बाबा बाजू बाबू त बाजू फरक
अजा जानवर सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह से आजमायो फरमायो इब्राहिम मूसा मोहब्बत आया जी सही खलील दोस्त जी वो भला पंहिंजो पुत्र जे लाइ चवां कुर्बान कर दी जी मुजाहिद फरमायो करे दे अल्लाह से इशारा कयो सुबह जो इब्राहिम अलैहिस्सलाम सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम सां ॻाल्हायो मुंहिंजो रब ईअं थो करे मुझा बाबा असां अॻी तयार रब जो हुक्म असां तयार वठी विया वादी मक्का में त जे इते काल ख़त्म थी त पोइ माण्हू सम्झा ॻाल्हि ॿोल हुई वादी मक्का में वठी इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया पुट हाणे सुम समारो छुरी ॾिठी रस्सी ॾिठी बिल्कुल तैयारी मुकम्मल इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा पुट तुंहिंजो इरादो छा आहे अर्ज़ की मुंहिंजा बाबा जे रब जो हुकुम त पोइ आशिक हज़ार असांजी यारी क़बूल जा आशिक जा आशिक हज़ार असांजी यारी कबूल उदास अखड़ियल सिवा तो सुहणो त कहने ॾिठो ई नाहे छुरे झिजे पई अवां जी सिक में छुरे झिजे पई अवां जी सिक में ये दिल बेचारी कबूल हज़ार आहे असांजी यारी कबूल मुस्लमान भाइयों ये बाबू अल्लाह जे हुक्म ते तयारात पुट भी थे दोस्त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे कुर्बान करण जे लाइ तयार थिया कुर्बान अल्लाह साईं सोचो त हीअ कुर्बानी मुंहिंजे महबूब जी उम्मत जे लाइ सुन्नत थी जेकॾहिं जो इस्माइल अलैहिस्सलाम कुर्बान थिए त पोइ मुंहिंजे महबूब जे उम्मत खे पुट कोन पवंदा इन जे करे रब इस्माइल इब्राहिम अलैहिस्सलाम खे कुर्बान क़बूल कयो मदीने जे साईं खे नज़र रखी जुम्बो आंदो तव्हांजो मुंहिंजे महबूब जी उम्मत जे लाइ जानवर जी कुर्बानी सुन्नत ते सवाब सुभान अल्लाह सवाब पुट जी कुर्बानी जो राज खुश नसीब वे माण्हू जन अल्लाह से खे ॾिनो आहे जिन पती रखी आहे सुर सुर किन बकरो किन सॼो जानवर कयो आहे इहे खुश नसीब माण्हू जिन खे सवाब सां गॾु क़यामत वारे ॾियारे वरी इहे जन्नत जो क़ब्र ते सवाल कुर्बानी जा चांद मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बहरहाल हज़रत इब्राहिम कुर्बानी जेका वाजिब आहे उहा जीअरे ये जीअरे माण्हू खे सभु अहकाम ज़कात हज मुए खां पोइ हज मुए खां पोइ ज़कात मुए खां पोइ कोन ईअं मुए खां पोइ उन ते कुर्बानी बि कोन जेके अल्लाह से तौफ़ीक़ ये मदीने जा साईं पंहिंजे तरफ़ां कंदा कुर्बानी ऐं पंहिंजी उम्मत जे तरफ़ां त मौला जिन 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 कई आहे उनजे पारां ईअं जे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे त पोइ मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे अम्मा पंहिंजे बाबा पंहिंजे वॾड़े पंहिंजे मुर्शिद जे नबी साईं तरफ़ करे सघे थो वाजिब न आहे
नफली इबादत जो सवाब बाक़ी वाजिब जेका कुर्बानी उहा जीअर थिया ऐं उन वटि एतिरा ॾोकड़ हुजनि जो कुर्बानी करे सघे जो उन जे लाइ प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे फर्ज़ंद खे काबो तयार करे हाणे दुआ था घुरनि रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सुभान अल्लाह दुआ अर्ज़ रब्बा साहब घर तयार करे हाणे असांखे मजदूरी ॾे उजरत ॾे या दुआ किथे का पूरा जो पत्थर ते लॻल मकान में माण्हू ते इब्राहिम केॾी पत्थर ते बि दुआ पिया ऐ अल्लाह असांखे मज़दूरी ॾे अल्लाह पाक फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम चवई त मां अञा मज़ीद तोखे पुट ॾियां ज़मींदार बनाया सेठ बनाया छा खपई अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूंखे ॿियो कुझु न खपे मूंखे दिलबर मोहम्मद सुभान अल्लाह जॾहिं तुंहिंजो हबीब अचे त मुंहिंजे नस्ल मां अचे मुंहिंजे पुष्ट मुबारक मां अचे माण्हू घुरनि माल पर मां सभु ॾींहुं घुरां सुपरी दुनिया कंहिं दोस्त सां फिदा कयां फ़िलहाल पोइ मूंखे नाम निहाल महबूब जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह प्यारे मुसलमान भाइयों अल्लाह पाक के अर्ज़ की मुजाहिदा महबूब दे जंहिंजे लाइ सभिनी खे इंतज़ार जंहिंजे लाइ हज़रत गुलाम नबी मैसर फरमाए वियो हर ख़ुदा जो महिरबानियूं आ मगर हिकिड़ी घणी इहा भला महबूब पंहिंजो कंहिं ॾिनो कंहिंखे खणी त मुंहिंजा मालिक मुंहिंजी औलाद मुंहिंजी नस्ल मां अचे अल्लाह सही फरमायो इब्राहिम खलीलुल्लाह इन पत्थर ते बीठो मुंहिंजे हबीब जो मीलाद पढ़ियो आहे इहो पत्थर निशानी आहे यादा तुंहिंजे कदम जो हिन ते नक्शो छपिजी वियो क़यामत ताईं पत्थर रहंदो यादगार पत्थर जिते तो मुझे महबूब करीम जो मीलाद पढ़ियो आहे जी सो साईं मदीने जे साईं जो सदका ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे मक्को बैतुल्लाह शरीफ जो हिकिड़ो तवाफ 70 साल ऐं हिकिड़ो चक्कर कि पूरो तवाफ जो हिकिड़ो चक्कर इहो मुंहिंजा प्यारा दोस्तो उठ जी कुर्बानी जेतिरो सवाब ऐं उन हिकिड़े चक्कर में हिकिड़ो कदम खणी ॿी जाइ ते रखी 500 गुना माफ़ 500 दर्जात बुलंद थी काबे जे जन सां ईअं पाक थी थो वञे हाणे अमर जे पत्थर मां ॿाहिरि काबे ते पहिरीं नज़र में जेका दुआ घुरे क़िबला साईं बुलबुल मदीना साईं मौलवी हाजी मोहम्मद इदरीस दामत बरकात मौला खुदा हयात बख्शिश फरमाए तो वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह
जंहिंखे ॾिसण सां दिलि थी ठवे पाण जे नाई खे बिलो करे मुंहिंजे मालिक जो बैतुल्लाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खान जी सोने नबीअ ते इंतहा तवाफ़ सां थी बेड़ी तरे तवाफ़ सां थी बेड़ी तरे पाण जे नाई खे बिलो करे पाण जे नाई खे बिलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह पर दोस्तों मदीनो बेटा तो सॼो अब हिते हाजी तो हाजी उमरे वारे उमरे जो मदीने में दिया हज जो मदीने में टोटल हज टोटल उम्रो मक्के में पर मदीने से साईं फरमायो जे कॾहिं मक्के